بیدل بیگس گورنمنٹ ہائی اسکول روڑی میں پاک فوج سے اظہار یکجہتی کے لیے پرزور ریلی نکالی گئی۔ ریلی کی قیادت تعلقہ ایجوکیشن آفیسر افضل بیگ مغل اور ہیڈ ماسٹر خیر محمد انصاری نے کی۔ انڈیا شرنگیزی کرے تو درندگی کرے تو انہی جے لائے اساں سب پان میں متحد آہیوں۔ انڈیا ایو نہ سمجھے کہ اگر اساں وہ حملو کندو تو اساں ان کے جواب نہ ڈینداسیں۔ اساں جے ملک جو بچو اے تاں ڈسی ہلو کیترا اسٹوڈنٹ بیٹھا بچو جے وہ انڈیا کے ان جو منہ توڑ جواب ڈیندو انشاءاللہ۔ کینال سندا سنوں تے ان بھرپور مخالفت کیوں تھا۔ इंडस वाटर ट्रीटी जेको आहे, जेको मुआहिदो थियल आहे असांजो पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में, इन मुआहिदे जी जेको आहे भञकिड़ी जेको आहे इंडिया करे थो बदमाशी करे, उहा बदमाशी करे हुननि इंडस वाटर ट्रीटीअ खे चई त मां सस्पेंड करे छॾियो आहे। हुननि जे हथ में न आहे, पर उन खां पोइ वरी हू जेको आहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे थो त जेके भारत जा शहरी आहिनि बॉर्डर बंदि कया अथई, त जेको आहे जेके असांजा पाकिस्तान जा शहरी आहिनि उहे शहरी जेको आहे उन्हनि खे यकदम कढियो वञे 48 कलाकनि में, या कॾहिं बि भारत अहिड़े तरीक़े सां नथो करे सघे, हू सिर्फ़ु बदमाशी करे थो। पाकिस्तान जे मामलात में जेका ट्रीटी जी जेका आहे भञकड़ी कई आहे, असां हुनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़ाहमत कयूं था ऐं असां पाक फ़ौज सां गॾु आहियूं ऐं असांजो बचो जेको आहे उहो पाक फ़ौज सां गॾु आहे। ऐं अगरि काई बि शरारत हिन कंटिन्यू रखी जारी रखी असां पाक फ़ौज सां गॾु बीह करे हुनजो सख़्तु जवाबु ॾींदा। इंडिया ईअं न सम्झे त पाकिस्तान अकेलो आहे। पाकिस्तान जो बचो जेको आहे असां पंहिंजी फ़ौज सां पंहिंजे हुकुमरान सां गॾु आहियूं, पंहिंजी फ़ौज सां हिकु आवाज़ आहियूं। ईअं न सम्झे इंडिया त असां जेको मुआहिदो तोड़ियो आहे इहो यकतरफ़ा टुटी न सघे जेसि ताईं ॿिया ई मुल्क राज़ी न थींदा। इहो हिकिड़ो कूड़ो हिकिड़ो ड्रामो आहे, असांखे विढ़ाइण जी साज़िश आहे, पर इहो साज़िश कॾहिं बि कामयाबु न वेंदी। असां पंहिंजी पाक फ़ौज सां गॾु आहियूं। पाक फ़ौज। ये भारत ऐसे ना समझे कि हमारा पाकिस्तान कमज़ोर है। पाकिस्तान बहुत ताकतवर है। आज हमारे स्कूल की रैली निकली है, किस वजह से? इस वजह से कि हम पाकिस्तान का बच्चा भी हिंदुस्तान ये ना सोचे कि कमज़ोर है, क्योंकि वो अपनी जान पर खेल कर उनको मार सकता है। रैली स्कूल के दरवाजे से शुरू होकर बेड़ी चौक पर इख्तिताम पजीर हुई, जिसमें सीनियर उस्ताद नानक राम, नज़ीर सुमरो, आज़मुद्दीन धारेजो समेत बड़ी तादाद में तलबा और असातिज़ा ने शिरकत की। शुरा ने पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाए। रैली के दौरान भारतीय हुकूमत के इंडस वाटर ट्रीटी खत्म करने की साजिश की मजम्मत करते हुए वफाक हुकूमत से मुतालबा किया कि पाकिस्तान मफादात का भरपूर तहफ़्फ़ुज़ किया जाए। रैली के इख्तिताम पर अफजल बेग मुगल और खैर मोहम्मद अंसारी ने कहा है कि तैलीम बरादरी हर हाल में पाकिस्तान के दफा के लिए पाक फौज के साथ खड़ी होगी। रिपोर्ट सैफुल्लाह बलोच, वश टीवी न्यूज़, रोहड़ी।